सेवण में कुछ ॾींहं अॻु ज़ख़्मी अरसलान हालेपोटा जा जवाबदार गिरफ़्तार करण ऐं हालेपोटनि मथां कूड़ा केस ख़त्म न कया त पूरे सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। प्रेस क्लब हालाणी में हालेपोटा इतिहाद जे अॻुवाण नवीद अहमद हालेपोटो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कुछ ॾींहं अॻु सेवण भरिसां हालेपोटा बिरादरी जे माण्हुनि मथां ओछा बिरादरी जे माण्हुनि अलाहादाद ओठो शमन ओठो दीन मोहम्मद ओठो गुलशेर ओठो हथियारनि जे ज़ोर ते असांजे माण्हुनि मथां हमिलो करे मारकुट ऐं फायरिंग करे नौजवान अरसलान हालेपोटो खे सख़्तु ज़ख़्मी कयो। हिन वधीक चयो त अठों हद थाणे माली ओठो पुलिस फरियाद वठण बजाए बासटन जी वंगार वंदे हालेपोटनि जे माण्हुनि मथां कूड़ो केस दाख़िल करे असांजे माण्हुनि खे हिरासा कयो पियो वञे। हिन SSP जामशूर खां मुतालबो कयो त कूड़ो केस ख़त्म करे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। असांजो मसइलो इहो आहे त सेवण में हालेपोटा बिरादरी सां जेको ओठा बिरादरी जो तकरार हलंदड़ आहे काफ़ी वक़्त खां। ओठा बिरादरी जे जेको आहे सो माण्हुनि असांजे हालेपोटा बिरादरी जे मौजूदनि माण्हुनि जे मथां FIR कराई आहे, जंहिंमें सरदार नूर नबी हालेपोटो, कमरदीन हालेपोटो, हफ़ीज़ हालेपोटो, इमरान हालेपोटो जे मथां FIR थी आहे। उहा FIR निज कूड़ ते ॿधल आहे ऐं हू जेको आहे सो UC-20 जो चेयरमैन आहे सरदार नूर नबी, कमरदीन ट्रेज़री में जेको आहे सो मुलाज़िम आहे, हफ़ीज़ बि मुलाज़िम आहे गवर्नमेंट जो ऐं इमरान बि मुलाज़िम आहे गवर्नमेंट जो। ऐं हू उन जंहिं वक़्तु जेको आहे बिरादरी जे वथाणनि ते वञी करे हिननि माल ट्रैक्टर ट्रालियूं ऐं हुननि जा रखियल अन्न सभु ओठा बिरादरी खणी वई आहे। उन खां पहिरियां कुझु ॾींहं पहिरियां असांजे दोस्त अरसलान हालेपोटे खे गोली लॻी, जेको कुझु टाइम जेको आहे सो हैदराबाद हॉस्पिटल में एडमिट हुयो, अञा ताईं उते आहे, हुनजी अञा तबियत नासाज़ आहे। ऐं असां आला अमलदारनि खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं न त हालेपोटा बिरादरी हर शहर में हर पंहिंजे जेको आहे सो तक में एहतिजाज रिकॉर्ड कराईंदी। उन खां बाद में जेकर मसइलो हल नथो थिए त मोरो नेशनल हाईवे ते धरणो लॻायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।